नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सो इहा आहे त छा असां पंहिंजे ॿारनि ते फ़रिश्तनि मलाइकनि जा नाला रखी सघूं था या न। उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, ॿारनि ते फ़रिश्तनि जा नाला रखणु दुरुस्त आहे या न, मलाइकनि जा नाला रखी सघूं था या न, जीअं जिब्रील, मीकाईल, इसराफील या इज़राइल वग़ैरह, इहे नाला रखणु जाइज़ आहे या न। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त फ़रिश्तनि जा नाला रखणु मना आहे। लिहाज़ा जिब्रील, मीकाईल, इसराफील या इज़राइल वग़ैरह इहे नाला रखणु मना आहे। फ़रिश्तनि जा नाला न रखणु घुरिजनि, छो जो अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त अव्हां अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जा नाला रखो पर फ़रिश्तनि जा नाला न रखो। त प्यारा दोस्तों, इन मां वाज़े तौरु साबित थियो त असांखे फ़रिश्तनि मलाइकनि जा नाला न रखणु घुरिजनि पंहिंजे ॿारनि ते, छो जो अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मना फरमाई आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे दीन जी सम्झ नसीब फरमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।